सवें वन सीर में मानक मोती लाल जे मास्टर मिली माल तो पूजा राखोड़ थी रोजमर्रा जी ॻाल्हियूं जेके पाण सघे थी छाइणा सम्झण खे और वो किताब फ्रेंड्स नॉट मास्टर्स वो किताब पढ़ा। तहरीक मीडिया जे हर ईंदड़ वीडियो ॾिसण जे लाइ ॻाढ़े रंग जे सब्सक्राइब जे बटन खे दॿायो ऐं उन जे भरिसां घंटीअ जे बटन खे ज़रूरु दॿायो। इन सां असांजूं नयूं वीडियो सभ खां पहिरीं तव्हांखे ॾिसण लाइ मिली सघंदियूं। वीडियोस पसंदि अचनि त लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट कयो। सिंधी हारी तहरीक जा नवां चूंडियल सदर फरीद करोड़ा साहब ऐं स्टेज ते वेठल रहनुमाओ अॻवानो सवेल असांजे दोस्त खे नाला ॾींदा आहिनि मिस्त्री तंहिंखे कमु झलियो पियो हूंदो आहे तंहिंखे नाला कोन थो वठां। सभु असांजा दोस्त आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, साथी आहिनि, भेनरूं आहिनि ऐं जे भेनरूं आहिनि तव्हां आहियो। तव्हांखे सभिनी मुबारकूं ॾिनियूं आहिनि। आऊं उन्हनि सभिनी मुबारक में शामिल आहियां। तव्हां जॾहिं शानदार जलसे जे बारे में, नई चूंडियल जेके बाडी आहे हुन जे बारे में, हेतिरी राति ताईं पाण सभु वेठा आहियूं इन लाइ बि। ऐं आऊं त चवंदुसि जेके भेनरुनि हिते असांखे रक्स ऐं ड्रामा ॾेखारिया उन में ऐं उन खां पोइ ख़ासि करे मूंखे जेका जंहिं शइ तमामु घणी तकलीफ़ ॿियनि ॻाल्हियुनि सां गॾु ॾिनी आहे इहे सभु ॻाल्हियूं आहिनि, पर जेके तकलीफ़ूं थियूं आहिनि उहे ज़बरदस्त तमामु ज़बरदस्त। अॼु कम जूं ॻाल्हियूं थियूं आहिनि। हिकिड़ी आहे तकलीफ़ सुठी कुदरती फस्ट क्लास आलीशान थी वियो। कंहिं शइ ते कई, कंहिं लफ़्ज़ कया, कंहिं मदान माण्हू खे दोस्त लाइ ॿियूं बि कम जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। अॼु उहे कम जूं ॻाल्हियूं सभु दोस्त चवंदा त बाबा हिते वेठा आहियो, हिते बराबरि शेर आहियो, ज़बरदस्त आलीशान, पर तव्हां अकेले सिरनि बलान खे मोन ॾींदव। अॼु चवंदा न आम दरअसल सॼो वक़्तु जंहिं ॻाल्हि अॼु दोस्तनि कई न इन जे बारे में सॼो वक़्तु आऊं लॻो पियो हूंदो आहियां। भोरीअ लतीफ़ साईं चयो आहे भोरीअ ॿी नताब जेका जतन सॼो ॾींहुं ऐं हुन में लॻो पियो आहे पंजाब जो उथारियो हीअं कहिड़ा वर्ष सिंध खे बि ईअं सभिनी दोस्तनि खे 50 वञूं हर घर ॾींदो आहियां। हींअर पेशा ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं इस्लामाबाद वियासीं ऐं प्रधान साहब जी झेड़ा करे बहस कबी आहे, वरी ॿिया बहस कंदा आहिनि। सॼो वक़्तु असीं बहस 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 बहस। हाणे उन बहस जो बहितर नतीजो निकिरणु शुरू थियो आहे। हिकिड़े ज़माने खां पोइ असां सभिनी महसूसु कयो आहे त हाणे वरी गॾु थी सघिजे थो। दरअसल आऊं तव्हांखे का ॿुधायां त रुॻो मसाइलो हिते हल न थी वियो। आऊं मुतफ़िक़ आहियां दोस्त सां करामत सां त मसाइलो रुॻो पाकिस्तान जे जमहूरी ऐं पूरे क़ुवतनि जे गॾु थियण जो न आहे। इहो तमामु वॾी ॻाल्हि आहे, पर रुॻो इन सां बि सभु हाल कोन थींदो। ॿियो स्टेप आहे हुन खां वधीक त हिन बरे सगीर जे अंदरि जेके मुल्क आहिनि सार्क, हिंदुस्तान, बांग्लादेश, पाकिस्तान का सब ई गए। ऐं दरअसल असां इन लाइ अॻे ज़बरदस्त कोशिशि कई हुई त इन्हनि सभिनी मुल्कनि खे गॾे आवाम खे इन्हनि जी केॾल इतादी क़ुवत ठही वई। उन लाइ आऊं हिंदुस्तान वियुसि, उन्हनि निकिरी कयो बाबा तव्हां असां मार्शल लॉ रोज़ लॻी पई आहे, मुसीबत थी पई आहे, तव्हां हिंदुस्तान वारा बांग्लादेश ॿिया दोस्त सभु गॾिजी जमहूरी क़ुवतूं पाण गॾु थियूं हिकिड़ी तंज़ीम अहिड़ी ठाहियूं त जेकॾहिं अवां वटि मार्शल लॉ लॻे त असीं ते घुराए वेड़ा करियूं। असां सां मुसीबत थिए रोण पिटण वारो थो हुजे हेॾा हेरोन ॿधियो छा, लेकिन गांह पोइ था थिए कुझु त थिए। हिंदुस्तान वारा निकिरी कयो। ऐं कलकत्ते वियुसि, बॉम्बे वियुसि, दिल्ली में
वरी ओॾा वियसि बांग्लादेश वियासीं, नेपाल वियासीं, ऐं ॾिठी कई हिते दोस्तनि सां ॻाल्हायोसीं। वरी आउं लंडन में हुउसि, बिज़नेस जो साथ थियो। संदसि वफ़ात खां तमामु थोरा ॾींहं अॻु उन सां ॻाल्हि हुनजो हासिल आहे फ़ैसिला। मुंहिंजो उन में हिकिड़ी ॻाल्हि ॿी थियणु खपे त उन में अफ़गानिस्तान ऐं ईरान शामिल हुअणु खपे। ये दोनों के आम तरह पाण सां कोन्हनि, पर उहो पंहिंजा दोस्त आहिनि। अफ़गानिस्तान ऐं ईरान जे दोस्तनि सां पंहिंजो इलाही प्यार कयो। त अगरि मूं डॉक्टर नजीब सां ॻाल्हि ॿिए ॾींहं जॾहिं आउं काबुल वियुसि त डॉक्टर नजीब सां मुंहिंजो यस वी आर रेडी, बिल्कुलु तयारु आहिनि। तो ॻाल्हि पाण वारी ठही पई हुई त मथां रूस वारो ई वाक़ियो थियो, ॾाढो बि थियो। पाण ई ॻाल्हि हुते गड़बड़ थी वई हुई ऐं परियां थी वई हुई, थींदी पोइ बेनज़ीर साहिबा किन मुल्कनि जूं कॉन्फ्रेंसूं उठाई हुयूं, पर उहो हिकिड़ी मीटिंग थी वरी कान थी। लेकिन हीअ जेका ॻाल्हि अॼु थी आहे तमामु ज़बरदस्त ऐं हिन जे पुठियां हलिबो ऐं घणा मतिलबु चयो सभई माण्हू गॾिजी पाण सभु कोशिशि कंदासीं त पाण हिकिड़ी गॾियल ताक़त ठाहे अवामी तहरीक जो थोरो घणो जेको कामयाबी आहे उनजो हिकिड़ो सबबु आहे त पाण रुॻो उन वक़्त जी ॻाल्हि न कंदा आहियूं जंहिं वक़्त में ॻाल्हि पई थींदी आहे। पाण अॻु बि ॾिसंदा आहियूं, पुठि बि ॾिसंदा आहियूं ऐं घणो ॾिसंदा आहियूं, तमामु घणो ध्यानु ॾींदा आहियूं। हीअ तव्हां पंहिंजा लीडर ॾिनो केरु था ॻाल्हाइनि करे मथो खाई कयूं। पाण सोचे सम्झी ॻाल्हायूं। तव्हां हाज़िर में तकरीर ॿुधियो कॾहिं बि हू जेका हीअ था कनि हीअं करे मथां थियो, वरी मथां थो किरियो कोन, वरी हुनखे उथारींदा, वरी पाणी विझनि था, वरी लॻंदा ऐसा कर देंगे ऐसा कर देंगे। माउज़ में तकरीर करो लेनन जी तकरीर बि थोरो जोश कई ॻाल्हि मार्क्स में बड़ी ॻाल्हि बरनि खे पाई इहो इनकलाबी माण्हुनि जो शान आहे, सोचण खे दाख़िल आहे। लेकिन पाण सोचींदा तमामु घणो हद खां वधीक। हिन वक़्तु आउं त असां ॿ टे ॻाल्हियूं करण वारो आहियां, छाकाणि जेके ॻाल्हियूं कम जूं हुयूं मुंहिंजे ख़्याल में हाणोके वाक़िए सां तलक रखंदा उहे सभई दोस्तनि करे छॾी। मूंखे इहा ॻाल्हि न मिली आहे, हिकिड़ो माण्हू तमामु सुठी ॻाल्हि करे वियो आहे ऐं उन जे मथां वरी माण्हू हलंदो पंहिंजी टंग रखे ज़रूरत कान्हे। कॾहिं कॾहिं मूंखे हिकिड़े भेरो विष्णु तकरीर कई लतीफ़ सां, हाणे केॾां विष्णु केॾां लतीफ़, पर अहिड़ी सुठी तकरीर कई जो मूं हुनखे चयो यार मुंहिंजी दिलि चाहे नथी तव्हां हुन जे मथां तकरीर कयो। ॾाढी लेकिन जेके हिननि दोस्तनि ॻाल्हियूं कयूं आहिनि इन्हनि जे मथां वरी आउं पंहिंजी टंग रखियां मथां कादू चए, इहा ॻाल्हि न सस कला जेकी मूं चवणु चाहियो थी तंहिंखां बहितर बि मूं हिन ॻाल्हि पेश कई सभिनी पंहिंजे पंहिंजे शोबे में जेके जेकी चवंदी। हाणे इन लाइ आउं पाण खे वरी पाण खे मारे विझां त इन्हनि खां वरी बहितर ॻाल्हि करियां तॾहिं भले मुंहिंजे लाइ बहितर चवण जी ज़रूरत ई कान्हे। हिननि जेकी ॻाल्हायो सभु मूं ॻाल्हायो। पाण मां जेको माण्हू का ॻाल्हि करे थो उहा पाण खे अकेला भाषण चाहे पाण खां सवाइ कला जी ॻाल्हियूं करिया छा या पाण जी ॻाल्हियूं कयूं हिननि खां सवाइ आहियूं छा, सभु पाण गॾु ॻाल्हियूं हिकिड़ी फर्स्ट क्लास ॻाल्हि। पाण ई ॻाल्हियूं पोइ खपनि जेके हेसि ताईं न थियो अॼु सम्झ में कोन ईंदी, पर आस्ते आस्ते पाण हेसि ताईं छो थोरो घणो होशियारु ॿियनि खां वधीक छो। हुन लिखियो हो इंग्लैंड जी अख़बार ऑब्ज़र्वर त पलीज जा माण्हू ॾिसण में फ़क़ीर हूंदा क़रीब 11 ॼणा करे प्रोफेसर उहो लिखियो डान मूं पढ़ियो अख़बार लंडन में ख़तरनाक। उनजो सबबु आहे त पाण रुॻो ॻाल्हियूं कोन कंदा आहियूं, थोरो सोचींदा। मसइलो हींअर मूंखे लॻे थो त 2 ॻाल्हियूं 2-3 ॻाल्हियूं माण्हू सिंध जे हवाले सां ऐं पाकिस्तान जे हवाले सां सम्झनि नथा, उनखे सम्झण जी ज़रूरत आहे। सम्झण खां सवाइ माण्हू को रिपीटेशन कंदो रहंदो, उहो ॻाल्हियूं साॻियूं पियो कंदो साॻियूं पियो कंदो साॻियूं पियो कंदो जोश पियो कंदो टपटी थधो वेंदो, कमु न थींदो। हींअर मुल्हनि जी मुसीबत आहे, अमेरिका बहादुरनि जे ख़िलाफ़ आहे, सरकार पाण वरी बि ख़िलाफ़ आहे। असांजो
मुशर्रफ साहब सुबह इन्हनि जे ख़िलाफ़ हो, हेॾा पाण जी मौलाना साहब न उहे घर वेठा आहिनि ऐं वॾो ख़तरो आहे मौलाननि जो, मौलाना वॾी मुसीबत पैदा कंदा। आउं हुन जे बारे में ॿ टे ॻाल्हियूं ध्यानु छिकाइणु चाहियां जेके आम तरह माण्हू सोचींदा न आहिनि। ऐं ॿ टे ॻाल्हि ई थो करियां। पहिरीं नंबर ॻाल्हि जे न सम्झो त मूंखे माफ़ कयो, पर इहे ज़रूरी आहिनि। नंबर पहिरीं वॾा ॻाल्हि पहिरीं माण्हू सम्झनि था त मग़रब जेके फिरंदी आहिनि असल खां वठी वॾा के क़ाबिल आहिनि। फौज बि इहे ॼाणनि, बुढ़नि बि इहे ॼाणनि, बंदूकूं सदाईं वटि हुयूं, सदाईं जी ज़ोर हुआ। अंग्रेज़, फ्रांस, इंग्लैंड, अमेरिका, जापान, ॿाहिरां ईअं न आहे। ॿियो पाण सम्झूं था त हिननि असां सां ज़ुल्म कयो, अंग्रेज़नि, फ्रेंचनि इन्हनि असां सां ज़ुल्म कयो ऐं भला हरामीअ सां ॾाढो मारियो। इहा ॻाल्हि सही आहे, पर सफ़ा सही न आहे। हाणे ॿ ॻाल्हियूं आहिनि। मग़रब सां छेड़छाड़ पाण जे मुस्लमाननि कई पहिरीं। इन्हनि खां पाण पहिरीं ज़ोर हुआसीं 7 सालनि ताईं। जो असांजे विच में डपु आहे सवेर कई ॻाल्हि त हे जेके हरामियुनि थोरा सम्झंदा, असीं हिन खां डिॼूं था, पर हे बि पंहिंजे दिलि में सम्झंदा हीअ हरामी अलाए छा कंदा। असीं चवंदा हीअ अलाए छा कंदा, पर हू चवंदा हीअ हरामी अलाए छा कंदा। इहो पाण जो सम्झो वेठा त सभु टपड़ हुननि वटि सदाईं रहिया आहिनि, ईअं आहे ई कोन। शुरूआत में शुरू मुस्लमाननि कयो हुननि सां। हू पहिरीं ताक़त वारा हुआ, रोमन एम्पायर तमामु वॾी शइ, यूनान वॾी शइ, पर पोइ उहे वरी मज़हबी माण्हू थिया। यूनान ते एॾी मुसीबत थी वई हुननि ते, ग़रीबनि ग़ुलामनि ते, त उहो वरी मज़हब में बि सिसी लिकाए। मज़हब हमेशह ॿ जो हूंदो आहे, माण्हू सिसी लिकाईंदा आहिनि, उनमें सिसी वञी लिकाए। सिसी लिकाए मुला जी विया, ईसाई मुला पाण मुला कोन, ईसाइनि जा मुला आहिनि, उहे हिननि खां तेज़ आहिनि। उन्हनि चयो हीअ बि हराम आहे, हीअ बि हराम आहे, हीअ बि हराम आहे, हीअ बि हराम आहे। अब यूनान जेके ॻाल्हियूं कयो हराम, साइंस हराम, अक़ल हराम, सम्झ हराम, हर शइ हराम। ऐं पोइ असांखे छा कयूं, जेके ॾाहा उन्हनि जा हुआ, साइंसदान हुआ, ख़तरनाक माण्हू हुआ, क़ाबिल माण्हू हुआ, त हिनखे मोर्चा हाणे कढी छॾियो, हिकिड़े मारे छॾियो, ॿिए खे कढी छॾियो। त हुनजी पनाह वरिती ईरान। ईरान में जॾहिं इहे आया, तॾहिं मुस्लमान बुज़ुर्ग आया हुआ। 734 में वफ़ात बची वई। हज़रत उमर जी जेल में 34 में थी का। हाणे ईरान ऐं उहो ईसाइनि जी हुकूमत, रोमी शहनशाह कुस्तंतुनिया वारी, इहे विड़िया पिया त अची मुस्लमान अटकनि छॾियो, मुल्कनि ते कब्ज़ा करे छॾियो। वॾो दास्तान। अधु यूरोप ते कब्ज़ो कयो, पोर्चुगाल, स्पेन, फ्रांस जे दरबार में मुस्लमान ॿिया धुकी। हुननि वीचारनि में कथो कोन हुयो, अरब में आया कोन, हिते बि कोन आयो। मग़रब जा माण्हू हिते आया ई कोन, उन्हनि पट ॾिठा ई कोन। हू घर वेठा अचा मिस्कीन, हे का आहे तारक बिन जाद, मोहम्मद बिन क़ासिम हिते आयो, कुतैबा बिन मुस्लिम चीन खां निकितो, सॼे मुल्क ते काइदा। उनखां पोइ हुननि सभिनी गॾिजी करे सॼी यूरोप गॾिजी हिकिड़े मुल्क ते हमलो कयो। पोणा 200 साल हमला कयूं, 7 हमला कया। वही ॻाल्हि सम्झो, कंहिंखे ख़बर कान्हे घणनि। यूरोप जे सभिनी मुल्कनि गॾिजी, इंग्लैंड, फ्रांस, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, सभु गॾिजी 7 हमला हिननि कया हिकिड़े मुल्क ते, शाम जे मुल्क ते। 7 में हारिया। हिकिड़े शहर वठण लाइ कोन वठी सघिया, उहो हुननि जो मुक़ो मदीनो, बैतुल मुक़द्दस हराई। एॾा ताक़तवर हुआ, एतिरा ग़रीब हुआ। पोइ हिन जे साम्हूं बोलण जो फनो रही कोन। तव्हांजो वरी आया तुर्कनि वञी बॻो वञी भुलिजी गादी जो हंधि कुस्तंतुनिया हो, उन ते कब्ज़ो ऐं हुननि जो वापार जो रस्तो बंदि करे छॾियो। उहे ॼणा ग़रीब पेट जी गुज़ार कंदा, वापार कंदा हिते। हुन वटि शयूं हुयूं कोन, शयूं हिते हुयूं, सामान हितां मिलियो, उनजे एवज़ हो सोन ॾींदा हुआ। हिते झंग में बकरियूं मारियूं आदमी, उन्हनि खे हेॾा सोन जा टेरा
हिंदुस्तान अधु दुनिया जो सोन छिके ईंदो जो सामान हिन वटि हिन जे सामान लाइ माण्हू सोन जो सामान खणंदा ही शाहूकार ॿुधो हू त कई थी यानी जहांगीर जे ज़माने ताईं हुन जेको सफ़ीर हो तुंहिंजो बाबा हिते असांखे सफ़ीर कयो आहे असीं ग़रीब मुल्कनि जा माण्हू असांजे घर में अटो कोन्हे ही भेण शाहूकार मुल्क मोगलनि जो हिते माण्हू सॼा सोन रहता आहिनि हिकिड़ो सिपाही त ॾह नौकर मूंखे महिरबानी छॾियो घर में ऐं वाकई इंग्लैंड हिकिड़ो बुखियो हूंदो कहिड़ी माण्हू हिन रस्तो बदि कयो मूंखे टुकड़ा पूरा थिया हुनजा इहा आहे 1453 जी ॻाल्हि पोइ इहे कस करणु वेठा हितां पासे सां मटण नथा ॾियनि वापारियुनि खे होटल वापारी वापार हाणे बंदि करे छॾियो टोटल पोइ हुन वरी समुंड जो रस्तो पोइ हिंदुस्तान में ॿाहिरि होॾा ॾिया ईंदड़ 500 सालनि में हुन रस्ता बि ॻोल्हे कढिया ऐं हुन सॼी दुनिया ते कब्ज़ो करे छॾियो सुकीअ ते हलण ते वास हो कब्ज़ो पंहिंजो समुंड ते कयो हुननि सभिनी ने कब्ज़ो कयो गस खुलियो पियो समुंड जो रस्तो खुलियो पियो 500 साल में कब्ज़ो पर हुननि खे उहा ॻाल्हि विसरी न वई जॾहिं हुननि हिते आया पहिरीं अची अरबनि ते हमलो हुननि जा दुनिया में मग़रब जो मुसलमान का असांजो दुश्मन आहे कोन हिंदुस्तान न आहे चीन त न हो जापान त हो ई कोन मुखालिफ़ मग़रब जर्मनी इंग्लैंड सभु जेके बि आहिनि ईसाई तिन खे जेके ॾंभ हलंदा आहिनि से मुसलमान उन्हनि उठंदे वही कब्ज़ा करे 600 साल स्पेन में वेठा हुननि खे बाइयूं हाणे इहा ॻाल्हि असांजे माण्हुनि खे ख़बर लीडर साहब अचनि तकलीफ़ूं कयो वञण ॻाल्हि कनि हिननि खे असां ते बायूं आहिनि तंहिं करे जिन मुसलमान मुल्क में आया तिन में चऊं त मुसलमाननि खे जेके बलाऊं चोटड़नि इहे न कढबियूं न इन्हनि खे इहे बलाऊं वधीक हिंदुस्तान में विया उते सुधारा आहिनि सती लकड़ी बंदि कयूं जेके बदमाशियूं ॻाल्हियूं बंदि कयूं हिननि खे चऊं वारो कयो मुसलमाननि खे जेके मर्ज़ हुआ उन्हनि वधाया पीरी मुरीदी पीरनि जो अंग्रेज़नि जो मुसीबत वॾे वॾा त शान जागीरदारी के साथ दुनिया हलनी की अरे लख बड़े यूपी में तलकदार फलानादार जेके ये मर्ज़ हुआ ये मजहब हुआ ये नाम के मुसीबतूं अवाम लाइ अज़ाब हुआ मुसलमान लाइ जो इन्हनि खे वधीक मज़बूत कयो मीर पीर वधीक ठाहियो माण्हुनि खे दॿायो मोचां हेठि करे सिंध हिते हुई सिंध खे ठोके बम्बई सां गॾु करे छॾियो पर उहो किसो यूपी में बि बंगाल के यूनिवर्सिटी ॾिनो मद्रास के यूनिवर्सिटी ॾिनो हिते कॉलेज कोन क़ाइमु कयूं चऊं कॉलेज न करियो ख़त लिखियो अथनि जेकॾहिं हिते ही मुल्क आज़ाद थिया त ईरान ऐं सॼे मुस्लमान मुल्क सां गॾु आहे सेक्रेटरी ऑफ स्टेट लेटर लिखियो आहे बाबा हे जे करिया त वरी फिल्म जूं मारिजी वियासीं हिननि खे उथण न ॾियो हाणे बीमारी आहे कैंसर जी पाण खे बुखार थी काल अड़े तो कैंसर है टीबी आहे पाण खे कैंसर में टीबी आहे पाण पिया मथे अचूं एस्प्रिन वैली वेस्ट जो अमेरिका समेत फ़ैसिलो आहे मुसलमाननि खे कुझु छॾिबो उथणु न ॾिबो सभु टबर खाए वेठा आहिनि माण्हू चवनि भाइयूं तंहिं करे हे सभु पाण इसराइल खे तयारु कयो आहे तंहिंखे हिंदुस्तान मोकिलियो आहे अव्हांखे ख़बर आहे त हिंदुस्तान में जेतिरा हे तालिबान आहिनि तंहिंखां 5 तालिबान हिंदू हुननि तयारु करे छॾिया आहिनि हे तालिबान तव्हां जॾहिं ॿिड़ी तालिबान ऐं तव्हां हिक ॿिए खे ॿाहिरि कंदा दंग न पोइ शुरू थींदा हुननि खे मिशन कहिड़ी आहे अव्हांजी शहनशाह त हुई अॻे उहा वापसि वठणी आहे उन शहनशाह में पाकिस्तान जो पहिरीं धक सां फतह करणो आहे पोइ अफगानिस्तान फतह करणो आहे पोइ मलेशिया फतह करणी आहे पोइ परियां वञी वियतनाम जे सिनार में बचणो आहे नंढड़ो हुन कमु ॾेई छॾियो आहे हिंदुस्तान जा तालिबान जेके आहिनि इसराइल ते वेठो आहे हिन खे पाण खे कवां सऊदी अरब जे हाल हुनखे कवां इसराइल जे हाल इसराइल त अमेरिका जो पठो सऊदी अरब हिन जो पठो माण्हू जा ॿिन्ही कम लॻाए छॾियो मज़हब खे हिननि कमु में आणियो
तुर्कनि जे ख़िलाफ़ वहाबीअ जो मज़हब ठाहे, वरी हिते अहमदीन जो मज़हब ठाहे, वरी उहो तालिबान ठाहे, वरी हिंदुनि खे चयो तयारु कयो मुस्लमान सां विरोध कनि था, मुस्लमान चयो तयारु कयो न विरोध सां छो। सॼी ॻाल्हि जो बुनियाद मग़रबी साम्राज्य आहे, उहो उन जे पुठियां आहिनि हे क़िबला, सभु पंहिंजो रब उन्हनि जे पुठियां आहे, हे बि हिननि जे पुठियां आहे, हू परियां बि हिननि जे पुठियां आहिनि, सभु हिननि जे पुठियां आहिनि। हाणे इहो मुल्क चढ़ंदो कीअं? ॿियो तव्हांखे ॿी ॻाल्हि आहे, हिन जो तरीक़ो आहे अमेरिका जो, माण्हूअ खे मुठी हलाए 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 थोरी ॻाल्हि जो बहानो करे हुनखे माराए छॾंदा। अमेरिका जो जैकदली खां वॾो पथू बि हुई कोन्हे, कुतो तव्हांखे ख़बर आहे, जैकदली ख़ान वञी अमेरिकी सफ़ारतखाने में दुबड़ंदा आहिनि उनखे ख़ुशि करण लाइ, टकिया ढूंढा टकिया माण्हू उनखे ख़ुशि कंदो रोड वटि रोड वटि पछाड़ीअ कोरिया जो बहानो करे उनखे मारे छॾियो। इसके अंदर मिर्ज़ा उन्हें किताब आने पछाड़ियो अयूब खे इशारो करे उन्हें कहिड़ा गुठड़ो करे ज़री करे विछाई वियुसि। अयूब बग़ावत कई, अयूब उर्स सां ठही वियो, अयूब ॻाल्हि सम्झी वियो न, तंहिं करे हीअ जेका पीएन जी मूवमेंट हुई सा इन जे ख़िलाफ़, जंहिंमें भुट्टो साहब भर्ती थियो वेठो इंटरव्यू जदोजहद कई, इहा अमेरिकी जंग हुई। उन वक़्तु अयूब इनकलाबी थियो बीठो हो, साम्राज्य दुश्मन थियो बीठो हो, हुन ललकारियो, हुन चैलेंज कयो, अमेरिका जे ख़िलाफ़ थी बीठो, या हुनखे ख़बर हुई रिसर्च करे सघो, तहक़ीक़ करे सघो। रज़ी साईं चए थो सेवा कर समूंड जी, जिते जड़ वहे थो जाल, सवें वन सीर में माणक मोती लाल, जे मासूम मिली माल त पूजा राखोड़ थी। रोज़मर्रा जी ॻाल्हियूं जेके पाण सघे थी ख़ैर आहे सम्झण करे, और उहो किताब फ्रेंड्स नॉट मास्टर्स, उहो किताब पढ़ो, उहो किताब आहे ॿियो रूस पाकिस्तानी तहलकात, उनमें सॼो हिसाब आहे। अयूब जूं 5 डायरियूं उनमें लॻो पियो, हिननि असांखे ठगियो, असांखे रूस सां ॻाल्हाइण था ॾियनि, भला छो को माण्हू सोशलिस्ट थिए थो त हिननि खे एतिराज़ करण जो थोरो इहा अयूब जा लफ़्ज़ आहिनि, को माण्हू सोशलिस्ट थिए थो हिनखे ॻाल्हि करण जो हक़ कहिड़ो आहे? भले अची भली को सोशलिस्ट हुजे, असीं हुनजा दोस्त आहियूं, असांखे थोरो था दोस्त सां दोस्त लिखणु ॾियनि, उनखे असांखे दसियो मारायूं कोन इहे ॻाल्हि कमांडर संस इस्तेमालु कयूं। ॿियो छा माण्हू माराए पोइ हुनखे मने करे छॾींदा आहिनि त तव्हांजो माण्हू जेको असां मारायो त ॻाल्हि बि न करियो। हाणे मूंखे ॿुधायो पहिरियों माण्हू हिननि कहिड़ो मारायो? अमेरिका पहिरियों माण्हू कहिड़ो मारायो? याकतली जो पुट आहिनि मरी विया या सभई लाश आहे, और राजास माइटेंस कोन्हनि, उन्हनि को हिकिड़ो अखर पुछियो आहे त हिनखे छो मारियो? अमेरिकी सफ़ीर उन्हनि रिकॉर्ड कयो त हिनखे अंग्रेज़नि मारियो, मूं सभु रिकॉर्ड रखियो आहे। जेकी आम हुतां नफ़्स कढण जो ज़बान मां असीं वकील माण्हू न मूं सभु लिखियो आहे, हुनजी जेका रिपोर्ट मूं रखी आहे, हिनखे अंग्रेज़ मारियो, पर हिन सां गॾिजी मारियो वेंदो दान बुक थी। भला भुट्टे खे हिननि ज़ोरी माराए छॾियो, पुठियां खां हिननि अमेरिका सां मुंहुं फेर कई, अमेरिका जो माण्हू मारायो, भुट्टो पाण चई मूंखे माराईंदा, हिननि असांजे वॾेरनि हुन खां मुंहुं फेर कई, हींअर पेरनि में पिया आहिनि सदा कुर्बान, पर बेनज़ीर मुंहुं फेर कई हिननि खां न सफ़ा अनाकुल्ला ॻाल्हाइणो ई न आहे, चवणो ई न आहे। अमेरिका माराए सभु चट करे छॾी, ॻाल्हाए बेनज़ीर जो हींअर ॻाल्हाए दाख़िल थियो, हींअर एम क्यू मारल बेनज़ीर खे उन्हनि बेनज़ीर पाण चयो त मूं ते हिननि लाइट बंदि करे मूं ते हमिलो कयो, उन एक्शन थियो, हीअ दहशतगर्द मारियो। तव्हां मूंखे ॿुधायो गुज़िरियल 20 सालनि दहशतगर्दनि घणा माण्हू सिंधी मारिया? हज़ार मारिया। उनजो हिकिड़ो केस चालान थियो कोर्ट में, चालान थियो भई
आउं वकील हुउसि, मूंखे केस ॾिननि। तो उन वक़्त जी वज़ीर अज़म हिन जे अॾे ते वेही अख़बार में वरी इहा ॻाल्हि अख़बार में हे तमामु ज़बरदस्त माण्हू हिननि क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि। हिन जे ख़िलाफ़ उन ज़माने में चीफ मिनिस्टर हो, इत्तेफ़ाक़ सां उहो हो उन जो नालो हो कैमल शाह। उन कैमल शाह वारे नाले वारे माण्हू खे चऊं हिननि सां केस सभु विथड्रॉ कयो। अॼु ॾींहं ताईं हेतिरा माण्हू न मारिया आहिनि, पंहिंजो मारियो, हिननि ते हिकिड़ो फ़रियाद दाख़िल न थियो। यानी दुनिया जे कंहिं मुल्क में ईअं आहे त ॿी ॻाल्हि हीअ आहे त हिननि खां सवाइ का बि बदिलात न ठहंदी। हिननि खे हर बदिलात में शामिल करिणो आहे। पघार जी बदिलात में बि शामिल थींदा, उनजे मुखालफ़त में थींदा। हे त रोज़ अज़ल खां दहशत गर्द से त हक़ बद मालिक रहंदा। हींअर नाज़िमनि जे ख़िलाफ़ तहक़ीक़ात कनि पिया, सभु नाज़िक ॼाए करे वेठा सम्झे हिननि जी कराची ऐं हैदराबाद में कयल बदमाशियुनि जी तहक़ीक़ात कॾहिं कान लिखी चयूं। हे ॾुख जी ॻाल्हि आहे या रूण जी ॻाल्हि आहे या मज़हब जी ॻाल्हि आहे, कुझु न सम्झण जी ॻाल्हि आहे। ॾुख बुख न आहे, सम्झण जी ॻाल्हि। हे वॾेरा विकिणियल आहिनि, हिननि खे ज़रूरत न आहे जो अमेरिका जे दलालनि जे ख़िलाफ़ नफ़्स ॻाल्हाए सघनि। एग्रीमेंट इन हेठि करे वेठा आहिनि, मुल्क विकिणी चुका आहिनि त जेकी अमेरिका चवंदो सो ॻाल्हाईंदो त ॿिए ॾींहुं माण्हू मारे छॾंदा। अमेरिका मुल्क में मारे छॾंदा ऐं अमेरिका हाम कोन करे सघंदी। हे पाण खे विकिणी चुका आहिनि। हे पंहिंजे ज़ाल जो फ़रियाद दाख़िल नथा करे सघनि, हिन खे ख़तरो आहे। हिननि अहिड़ा एग्रीमेंट करे छॾिया आहिनि जंहिं मुताबिक़ हिननि पंहिंजो जान, पंहिंजो ईमान, पंहिंजो सभु कुझु विकिणी छॾियो आहे। इन सलाती व नौसोखी व मयाजी व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन जे हिननि ईअं कयो आहे। असांजो उथण जीअं सभु अमेरिका बादशाह जीअं चवंदो थी कंदासीं। हीअ विकिरण लाइ घोड़ा आहिनि, विकियल आहिनि। हिननि खे बात मां अखर कढण जी इजाज़त न आहे, ॾुबो बि न कढंदा। एतिरा माण्हू मुशरफ मारे छॾिया। इन्हनि दहशतगर्दनि वकीलनि खे जीअरे साड़े छॾियो, जीअरे वकील साड़े छॾियूं। फ़रियाद कोन्हे, बेनज़ीर खे फ़र्ज़ु कोन वही आहे। तव्हां ख़बर छा हो? मूंखे जिन मारियो तिन खे जमहूरियत का तमगा ॾिना वॾेरनि। सही तो ॻाल्हि कयां, टूट थो कयां? बेनज़ीर खे आर्मी मारियो न, आर्मी खे हिननि लक़ब ॾिना। अमां चवंदा इहा ख़राब आहे, इहा नालाइकी आहे। नालाइकी न आहे, नालाइकी न सम्झो। ही बंदोबस्त इहो थियल आहे, इन खां सवाइ ॿी ॻाल्हि थींदी कान। छो त मुल्क पहिरीं जी असांखे ग़ुलाम आहे। हिन में कावड़ रुसण मया ॾियण, वाह रे वाह, तूं अमेरिका चवण कुझु कोन मारे मां कुझु कोन। जेसीं अमेरिका जी हिननि जे मथां ग़ुलामी आहे, जेसीं हे मुल्क जा मालिक आहिनि, अमेरिका खे ॾींहं जो पाण खे ख़ुदकुशी कयो, ख़ुदकुशी करण लाइ ॿुधायो। पंहिंजी ज़ाल खे मारियो मारींदा, पीउ खे मारियो मारींदा, सिंध विकिणी छॾियो विकिणी छॾींदा। तव्हां ॻाल्हि सम्झो था? सम्झो था? सिंध जो पाणी ओतिरो बंदि छो थी? अघ फसल लहे थो, अंधो मंडो फसल लहे थो मथे, हिकदमि अघ किरियो कोन, पाणी था करनि। स्कूल ख़ाली पिया आहिनि, मास्तर आहिनि कोन, पाणी था वञनि। मास्तर एॾा पहलवान थी विया आहिनि जो सॼी हुकूमत खां पढ़ाई कोन था कनि, घर में वेठा आहिनि। अहिड़ा घणा बखेर मास्तर भारी बड़ा जवान जा मास्तर नीगड़ो खान पघार जो खाए, पघार खाइनि माना 14 साल टीप कम करे कोन, हिकिड़ो घर पघार जो खाए। तूं यादि जो भरे हिकिड़े ॾींहं जा जेका सही कई आहे 14 साल सज़ा। सेकेंड 468 परसेंट। तो इहा पहलवान कोन हो पिया मथां। हुननि खे सिंध माण्हुनि खां ख़ाली कराइणी आहे। ये सही ॻाल्हि आहे, ज़राअती ॻाल्हि, जाइज़ा ज़राअती ॻाल्हि। तो दोस्त ज़रा क़ौमुनि खे तबाह करण जो अॻे तरीक़ो हूंदो मैदान जंग में हूंदो। पानीपत जी पहिरीं लड़ाई, पानीपत जी ॿी लड़ाई, मोहम्मद बिन कासिम आयो, काहे आयो? हाणे ईअं न आहे। हाणे मार्च में वेही IMF जा शर्त जीअं ज़ाइदा ॿुधाए छॾियो,
हेतिरा लख मज़दूर सिक ॾियणा आहिनि। ॿी ॻाल्हि आहे न, अख़बार में थोरी आहे 3 लख मज़दूर नौकिरी था कढी छॾनि। ॿियूं टैक्सूं लॻनि न पूरी साफ़ तव्हां घरेलू खे छॾनि हराइणो ख़राबु आहे। दिलि में घर चूटिया असांजो साथ वञे त पाण खे विकिणो वेठाई तूं त घर भले कई छुटूं सॼी पढ़ी ऐं तव्हां आया छा ऐं सुभाणे वोट करणु बाहि ॾियो वोट में असीं त 50 करोड़ अरब रुपया कमायूं हुते वेंदा हिते ईंदो केरु जेके पाणी था पाणी में रसंदा असांजो कमु थियो माल खाई वेंदा भई त कोन ॿ टे करे खणी कंदा भई न हिते ॾियां छो हाणे अचो मुलनि सॼी दुनिया खे मुलनि ॾे बाहि नूर आहिनि तव्हांखे ख़बर आहे नूर आहिनि मुला त नूर आहिनि पर इन्हनि खे इहो नूर कयो कंहिं तव्हांखे ख़बर आहे 1 लख माण्हुनि हिननि भर्ती कया 1 लख अल्जीरिया मां पाकिस्तान मां चेचनिया मां उन्हनि खे ट्रेनिंग ॾिनऊं त माण्हुनि खे जीअरे क़बर में कीअं दफ़न कजे जीअं एमक्यू महाराज ॾिनी अथनि एमक्यू महाराज खे हीअं करे पिया हलनि हाणे आहिनि टमाटर खाई कोन मुंहुं में न टे ॾींहं टमाटर पेशाब बंदि न थियनि इहो छा आहे हुनखे ट्रेनिंग मिलियल ट्रेनिंग मिलणी आउं जंहिं वञी हुयुसि तॾहिं अलाही ॻाल्हि बची आहे जॾहिं असां तूं भारी में भाड़ो माण्हू जनरल खे चंपी करे त आउं मुख्य बोलो अस्सलाम वालेकुम सां चंपी ते फर्स्ट क्लास साईं बसि हाणे उस्ताद खे कहिड़ा मुंहिंजो तूं गैरत में आयो मुंहिंजी ख़बर जो जॻहियूं हीअं ख़बर आहे फ़क़ति भाड़ियो माण्हू औरत सां मिलंदो मुड़ुस को औरत सां मिलंदो औरत ने ॿाहिरि सां हिकिड़ो पहाड़ मां छॾाए तंहिं करे मूंखे ख़बर आहे भाई खां परे टाइम कोन आहे सुञाण लाइ भाड़ियो तंहिं करे हे जेके चमकी करण वारा बुज़ुर्ग थी वेठा आहिनि इन्हनि खे हुन तरक़ी कई ज़िंदह जिया माण्हू कीअं दफ़न कजनि सिसियूं कीअं वठिजनि बम कीअं किराइजनि अमेरिका लख माण्हुनि खे ट्रेनिंग ॾिनी आहे हे जेके बि वेशूं हलनि पिया इहे हुननि जा ट्रेनिंग वठनि इहे सभु सीरत कजे इहा साॻी सीरत उन हिंदुस्तान में हिननि खां 10 माण्हुनि खे ॾिनी आहे उहे सुभाणे स्टेज ते ईंदा हींअर हिननि जो वारो आहे सुभाणे उहो ईंदा हिंदू धर्म खे मथे करण लाइ हीअं हीअं कंदा ईंदा उहो वरी वठंदा चीर सां तो चढ़ंदा बेटा सूर्य पे राम भला करेगा ये हू मरी भगी त मथे वकील जी हीअ मरी भगी त मथे वकील जी हिननि जी चांदीअ रखियल हाणे हींअर आर्डर आहे मुलनि सां वरी वठो मुलनि खे जंहिं मोकिलियो आहे तंहिं त कुते जे पुट खे त कुझु कोन ॾिसो पेर पिया चचो भाई मुलनि सां वठो असीं अहिड़ा कयो कोन था मुल हिन मुलनि खे वाईंदा वरी 10 मुला ॿिया उथी वेंदो वरी ईसाई उथी वेंदो फलाणो उथी वेंदो शरारत जी जड़ आहे ही साम्राज्य हिन जा पछू जेके हुकुमरान वेठा आहिनि हुकुमराननि खे नाकाम बनायो मुला आहिनि छा कहिड़ी बात ॿुधी छा आहे ऐं त ॾियोसि सुझाव ॾिठो मुला नथा योम लतीफ़ करणु ॾियनि ऐं वियुसि उते वियुसि मिलो सिकंदासीं करियूं था में मुंहिंजो चुप करे वेठो ऐं ख़ानदानी खे ख़बर आहे क्या भई वञे ऐं नियाणियूं त नचल पियूं मुला जो अचो नथी पाण डाए जा तरार था कान्हे उन खे ख़बर आहे त हिन जी हे कंहिं अमेरिका जा ग़ुलाम कोन चरिया माण्हू पिया हलनि पंहिंजे हलंदा ऐं हे के भाड़िया वठा कोन्हनि जेके सभिनी करे करे हे कंहिंसां वणनि कोन न कंहिंजे हईअ में न अखिरी में बाक़ी हिन को हथु लाहींदो त उहो सवलो कोन रहंदो ख़बर आहे तंहिंजे करे सम्झण जी ॻाल्हि आहे साम्राज्य पंहिंजे ख़िलाफ़ ख़ुसूसी बुग़्ज़ रखंदो क़यामत ताईं कोन छॾींदा हे पाण खे मुसला त खणी बहानो आहे पर सभ खां वधीक डपु हिननि खे पाण मां पाण खे हुकूमत करणु ॾींदा मुलनि खे हुकूमत करणु ॾिनऊं पंहिंजे नजीबुल्ला खे हुकूमत करणु ॾिनऊं
नजीब अफगानिस्तान जो तंहिं जहिड़ो दाना ऐं समझदार ऐं मुस्लमान तव्हांखे मुस्लमान दुनिया में मिलंदो ई कोन। आउं ईंदुसि हुते, आउं मुंहिंजो दोस्त, आउं हूंदुसि त ॿिनि तरह जे वक़्तु मास्टर आहिनि, सभिनी खे मोकल मिलंदी हुई, 2 कलाक वञो ॿारनि खे खीर ॾेई पीआरे अचो। उनजो बंदोबस्तु इंसान दोस्त आहे, जमहूरियत पसंदि माण्हू, सभिनी जो ख़्यालु रखणु। अहिड़ो माण्हू 5 माण्हू वेही हुकुम ते हिन बड़े सगीर में हुन जहिड़ो फर्स्ट क्लास माण्हू हुई कोन। तव्हांखे ख़बर आहे त पाण हुनखे छॾे भॼी आयासीं, उन दुश्मन सां मिली वियासीं। जॾहिं ॿधो वेठो हो, मूं सभिनी खे चयो त अचो त पाण मुज़ाहिरा कयूं, पाण वारा यार सभु हिननि सां मिली विया अमेरिका ते। पाण हिकिड़े ॾींहुं अमेरिका जे ख़िलाफ़ हुयूं, सुभाणे वरी अमेरिका जे पासे ईंदासीं, पाण कान का ड्यूटी रखियो, हिन सां मिलो, हिन सां मिलो, ज़ुल्म कयो, अमेरिका वरी पंहिंजी ड्यूटी लॻाई, पाण वरी उन सां मिलंदासीं, वरी हुन जी ड्यूटी कॾहिं इहो तो गाड़ी मिलो, पाण मत वरितो, कंदियो वरितो, पुछण खे टुटो वेठो आहे, हुनखे मारे छॾियो, हुनखे मारे छॾियो, वरी ॿिया भाॼा तंहिं करे आउं चवणु चाहियां, जेसि ताईं तव्हां इहा ॻाल्हि न सम्झिया त साम्राज्य मुस्लमाननि जे रत जो प्यासो आहे, तारीख़ी सभु हुनखे ख़बर आहे त जॾहिं कॾहिं संदड़ी जो हिकु अंधारा झोको, ऐं सभ खां वधीक झोको हुनखे साइंटिफिक मुस्लमान रोशन ख़्याल माण्हू खे त बंदूक भरे परे कयां, मुलाए खे चुमंदो, ॾाढी चुमंदो। हुन चयो रीगन त हे जेके मुला आहिनि से अमेरिका जे अमन ॾाॾनि जहिड़ा मोतबर ऐं आज़ादी जा जंगजू बहादुर सिपाही फासी आहिनि, फासी। हाणे जो बदमाश आहिनि, माण्हू त अॻियां आहिनि, संदन कमल थियो खे ॿार। तंहिं करे इहा ॻाल्हि सम्झणु खपे, पाण भले ई जलसो असां विश्वास कयूं, पर पाण खे रोज़ानो पंहिंजे सियासी कमाईअ मां कुझु हिसो साम्राज्य जी चेल झोरण जे लाइ कढणु खपे। ज़बान सां, बात सां, किथे बि ईअं सम्झो साम्राज्य पाण खे ड्यूटी ॾेई छॾे, हाणे कोई दुश्मन मुल्क हरामिया, असीं वरी लड़ी पुठियां क्यों पुठियां हगायूं, वरी उन मुल्हनि खे चए हे भला काफ़र कम्यूनिस्ट बदमाश आहिनि, तूं हुनखे वरी हुन जी ड्यूटी लॻाए छॾी, पंहिंजी ड्यूटी हुननि ते लॻाए, हुन जी वरी पाण ते ड्यूटी लॻाए। भला जे अमेरिका जा मुला भया पाण में पाण छा रूस ऐं अमेरिका पाण में वियो। आउं पुछंदो आहियां मुलनि खे, अव्हां ते कहिड़ी मथे जी भरी पई तूं सभई आऊं वेठो आहे अफ़्तर ख़बर लंडन में बि चयो तव्हांखे कंहिं पटको ॾाठो त ॿ माण्हू तव्हांजा मुखालिफ़ चयो था मुखालिफ़ आहिनि, उहे पाण में विढ़ा पिया हुआ, अमीर विचां पई हिकिड़े खे दसे, ॿिए खे तव्हां दजाल आज़म बनाइण जी कंहिं तव्हांखे मोकल ॾिनी हुई? मुस्लमाननि जे कहिड़े तव्हांखे परवान ॾिनो हो? तव्हांजो वजह छा असां तव्हांखे कंहिं चयो त अमेरिका जे पासे थियो ऐं हुते जी गवर्नमेंट अफ़गानिस्तान जी गवर्नमेंट फेराए पंहिंजे मुल्कनि खे हकाए पंहिंजे मुल्क में तब्दीली आणे, अव्हांखे कंहिं पटको वठी मोकिलियो? जो पैसा वठी कोयटा में हकीम हो वाला कौन हो? हकीम जो है कोयटा में देव तू है? हाँ मुंह से। आपको किसने कहा था कि ये 2 आदमी लड़ रहे हैं, तुम जाकर उनके तख्त को उल्टा कर दो और अमेरिका की तरफ डाल लो? किसने किया? उसके बाद आज तक जितने भी आदमी अमेरिका ने कत्ल किए हैं उनके खून के धब्बे तुम पर हैं मौलाना साहब, आप जिम्मेदार। असां ॻाल्हायो न चेहरे जॻह जॾहिं भॻवान जी मुरण सां असीं मुरण सां कोन लॻो मुला साहिब साईं मां मुरण वटि पढ़ियो आहियां पर राम चए थो फ़हातु बुरहानकुम इन कुंतुम सादिक़ीन, सचायो जो दलील ॾियो न, असां सां भई ॻाल्हायो। अफ़गानिस्तान खे पंहिंजी तब्दील करण जो हक़ न हो? रूस तंहिं ते घणा हमला कया आहिनि ऐं अमेरिका तव्हांजा घणा मुल्क पटाए वेठो आहे, 53 मुस्लमान मुल्कनि ते कब्ज़ो करे वेठो आहे, तंहिंजा पैसा वठी दलाल थी वियो था, रूस सां था कढूं था, इस्लामी हुकूमत था कनि। कंहिंखे था छॾियो बाबा, कंहिंखे था छॾियो? डोंट डू इट। इहा ॻाल्हि सभिनी खे सम्झणु खपे। सभ खां वॾो मसइलो ऐं गड़बड़ जेका थींदी, सभु महिनतूं पंहिंजूं रायगान ॾींदियूं छो इन घर में त असीं अमेरिका जे आर्डर ते हिन सां भॼ वञा मूं जेके पंजाब जा दोस्त हुआ सिंधी नालो वठो सभु दोस्त
मुझे तव्हां आयो, तव्हां बुशिज़म बुश ऐं बुश जे नज़रिए खे बुलंदियुनि ते पहुचाए मार्क्सी देने दर्जन पैदाश आहे तव्हांजो नज़रियो बुश परस्त ऐं मुश परस्त तंहिंखे तव्हीं था चयो इहो मार्क्सी देने नज़रियो छो त मुड़े खां तव्हांखे कुते बिना पुछंदा कुते बिना ॾोड़ा विधा हू जेको हरामी बचे वेठो कुते खे रखियो थो उनजो नालो ई कोन्हे तंहिं करे दूर अंदेश पाले सो ये जेके वेठा आहिनि ये गाना आहिनि मिसाल 20 साल खां जे केस चालू न थियनि अॼु असांजे दोस्तनि उन्हनि दोस्तनि इहो ठारा पेश ई न कयो 20 सालनि खां हिननि जेके माण्हू मारिया आहिनि उन्हनि जा केस दाख़िल थिया आहिनि जे न थिया आहिनि छो थिया उहे केस जेके चालान थिया हुआ तिन खे वापसि वठण जो अख़्तियार कंहिंखे हो ऐं वठी वेठो न सरकार जी पी जी वाख्या जा जंहिंजो मुंहिंजो पुटु मरी वञे ही पुट जा पुट भरवा पैसा अची वज़ीर से वञी केस वापसि कनि पावर आहे छा न मिसयूज़ ऑफ पावर जी माना त उनजो सही इस्तेमालु थियो छा मिसयूज़ बदमाशी आहे सब केस वापस करणु खपनि सभिनी जे ऐं गवर्नर साहिब जो मोहतरम बीठो आहे इन ते जेके 8-10 पूरे जा केस आहिनि इहे चालान थियणु खपनि इहो ठहिरायो इल्म जा धनी जिन लिखियो पिए त ॻाल्हि हुई न 88 खां वठी बेनज़ीर वज़ीर आज़म हुई ऐं हिननि ते केस वापसि वठी छॾिया ऐं हिननि जे अॾे ते वेही हिननि जूं साराहूं कई ऐं पोइ चई हिननि जा केस वापसि वठो केस वापसि वठई अॼु ॾींहं ताईं हिकिड़ो केस न चओ हे मुननि सां वलनि था हे वॾेरा कंहिंजे पासे हुआ जॾहिं हिननि जी अॻूणी हुकूमत हुई तॾहिं वॾेरा कंहिंजे पासे हुआ तव्हांखे ख़बर आहे ये तालिबान जा सरपरस्त था जलालाबाद पे हमलो कंहिं करायो उहा गवर्नमेंट कंहिंजी हुई सिंधी वॾेरनि जी हुई ये ओटो उनके ख्वाब में आयो आहे बुरा ख्वाब तव्हीं जो उन सां क़ुर्बान बि थिया उहे खे खणियो पहिरें खे तव्हां हलिया तव्हांखे हाणे के शक थियो आहे अमेरिका इन में 50-50 मौक़ो थो वठे माण्हू सभु उनजे पुठियां था हलनि जेकी अमेरिका कयोसीं ऐं असीं लेफ्टिस्ट जेके इन्हनि जो अकिल बुलंदीअ ते आहे जेके हुन वात वारे असीं हाणे बसि सोचो न ये असांखे जुड़ाए पियो चरियो करे पियो हलाए मीन बाय दिस चरियो छा हू पाण जलालाबाद ते जेको हमलो थियो त बेदरी करे वरी हिन पाण प्राणी कोन कयो हीउ सॼो थोरो सां गॾु ज़िया जे फ़ाइदे में हुई जेका हू सॼो थियो हो जनीवा कॉन्फ्रेंस थी हुई तंहिंमें हे असांजा वॾेरा ज़िया सां गॾु हुआ त एतबार कंदो उस्मान अली ईसानी वेठो आहे 4 ॾींहं हितां थी वियो आहे उनखे न को क़ुर मथे ते त हे वॾेरा कंहिंजे पासे हुआ हिते ज़िया सां गॾु आहे बुखे खे माराए पोइ हे सिंधी वॾेरा पिपला से हुन सां गॾु हुआ ज़िया सां मूं ज़िया जे ख़िलाफ़ ॻाल्हायो चई नहीं वो तो हिफाज़त कर रहे हैं सरहदों की हिफाज़त कर रहे हैं शयन में गहराई में वञो तमामु माई फातिमा बरमेसी आहे ज़बरदस्त वॾी आलिम आहे चइजो असांजा आलिम सॻड़ा सभु सुठा हुआ पर 7 ई आहिनि इल्मु न हो गड़बड़ उन्हनि पैदा कया काल फलाण लाने काल अरे बाबा तव्हांजी राय कई आहे काल फलाण तुंहिंजी राय छा आहे उहा ॾिनो करो काल फलाण पंहिंजी राय हुअणु खपे अचो त गॾु थियूं दोस्तनि सां मिलूं ऐं हूअ ॻाल्हि वरी कयूं पाण हिंदुस्तान ॿियनि सां मिलूं ॿियनि दोस्तनि खे गॾु करियूं वसी नज़र धारियूं पॉलिटिक्स सिखूं अमेरिका जे इशारे ते वञो कुते पैसा करे चढ़ण ते इहो कोन थींदो अमेरिका जी वॾे मुल्कनि सां गॾंदासीं चवंदा ॾिसूं था ऐं अॼु ॿई हाली आहे तव्हां बरामी आहियो हू बरामी तव्हांजो पुट खे ॿार भई फस्ट क्लास हुन तव्हांजी भई अथव फस्ट क्लास आलीशान असां वटि कोई थो लॻे पादरा अंदाज़ तव्हांखे मुबारकात हुजे अमां हिते गॾु आहियो वेठा आहियो
मूं सम्झो त आउं ईंदुसि तेसि ताईं भॼी न तो कॾहिं कॾहिं आउं ईंदो आहियां देरि सां पोइ ॿाहिरि ॿाहिरि बि असांखे सुकाए वेंदा आहिनि पोइ वरी देरि सां ईअं पोइ भॼी वेंदा अॼु ई वेठा आहियूं फर्स्ट क्लास आलीशान बहितर थियो हाणे अॻिते हलंदासीं ही दौर पंहिंजी फातिमा जी जामी चयो ही दौर बेहद ज़बरदस्त ऐं जी जामी चयो त असां रुॻो उन दौर खां अॼु ताईं को मुश्किल थोरी ॾिठा आहियूं असां हिन दौर में सिखियो आहे वधीक कन थिया आहियूं वधीक क़ाबिल थिया आहियूं रिपीट कंदे करे असां पंहिंजे अंदरि नयूं क़ुवतूं नयूं सम्झूं नवां शूर पैदा कया अचो त अॻिते वधूं पता पंहिंजा कदम चुमण लाइ मुंतज़र आहे इंशाअल्लाह दुश्मन के शिकस्त नसीब थींदी ॾाके ॾाके पता पवंदी For more such updates, subscribe to our channel Tehreek Media and press the bell icon for free notification updates. And don't forget to like, comment and share.